चिल्हार जी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल पुन्हू जे वांठ में अवामी आवाज़ मीडिया ग्रुप पारां रखियल सकाफ़ती ॾियाड़ खे अॼां लाइ प्रोग्राम कोठायो वियो जिते शागिर्दनि टेबलोस तकरीरूं ऐं नग़मा पेश कया। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल पुन्हू जे वांठ जे शागिर्दाणी पद्मा कुमारी तकरीर कंदे चयो त सिंध 5000 साल खां बि वधीक पुराणी तहज़ीब खे क़ाइम ऐं दाइम रखियो आहे। इन मौक़े ते लाजपत परमार अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जसु जे डॉक्टर अब्दुल जब्बार खटक खे जे अहिड़ो प्रोग्राम रखियो आहे त अचो त सिंध जे सकाफ़त ऐं क़दीमी मागनि खे बचायूं। तक़रीब जी पुॼाणी ते शागिर्दनि ऐं उस्तादनि गॾिजी हो जमाले ते रक़्स पिणु कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk